पूजा तू ही मुझो ख्वाब तू ही जवाब सदन जे सवाल जो दोस्तों छा तवा असा पे महबूब भगवान सिंध दिलेर पुत्र मुश्ताक सरकी के बुधण चाहूं था अगर हाँ तो वेही रहो इत्मीनान कयो तो मुश्ताक जी उन दिलेर जी वो ललकार बुधाऊं जे हूं बुधी सगन हूं कामूरा पूजा के राशि एक ऐसा है तवाजी हकन ते भाड़ा आई बैठा ने ओए बुधने त मुश्ताक छातो चवे सिंध छाती चवे तवा वेही रहो यार पाकिस्तान जो पुट के बुधाऊं तो छातो चवे मुश्ताक सरकी मोची तरकी स्पीकर वारो ख्वाजा हजार जो मानो आसा बंदी न तो करे सभिनी खां पहिरियां जेके भी कराची जा वारिस गैरतमंद पुट जिन पंहिंजे अॾे किरदार सां हिन शहर जी हिन हिकु साल दौरान अमली मालकी जो सबूत ॾिनो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त जेके तव्हां परे हिन छांव में बीठा आहियो हेॾे अचो त सभ जो पघर वहंदो त फल मिलंदो हेॾे अचो अॻिते सुरी अचो अॻिते अचो हितां खे सभु ॾिसनि था सॼी दुनिया ॾिसे थी अदा तव्हां हिन वारा हेॾे अचो हाई कोर्ट वटि जेके बीठा आहिनि हेॾे अचो संगत सॼा अचो तव्हां ईंदा त ही वज़ीर बि एसिन मां निकिरी ईंदा न त मूंखे चवंदा तुंहिंजा पाण माण्हू छा में बीठा आहिनि त असां अचूं अचूं अॻिते अचो अॻिते अचो सोशल डिस्टेंस मेंटेन कयो ऐं रज़ाकार समूरनि जेके शिरकत कंदड़ पुट आहिनि माउ जा धरती माउ जा उन्हनि में इहे फेस मास्क विराइनि पाणी जूं बोतलूं विराइनि SOP खे फॉलो कयो ऐं ही एहतजाज समूरूं कानूनी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ हिते असां लॻायो आहे धरणो त छह ॾींहं अॻु हाणे मुतवजा थींदो न या कंदो हिते बि बरोचकी पक त हिते दोस्त हाणे चए पियो राशिद साहब खे त ख्वाजा इज़हार जे लाइ ॻाल्हायो ख्वाजा जे लाइ ॻाल्हायूं छो गॾु थियूं या घार रहण जे लाइ सिंधी गॾु थियूं ज़रूरत न ॻाल्हाइण जी ही जाते बीठा आहियो जे भरिसां बंसरोड सेक्टर आहे ऐं जॾहिं बंसरोड सेक्टर मोहब्बत सिंध रैली ते फायरिंग करे असांजी भेण गज़ाला खे शहीद कयो अॼु उहे लूला लंगड़ा चरिया कनकटा सरफटा केटू गोली पलाए छा छा नाला अथनि माधुरी उहे सभु जेल में बुहारो था ॾियनि
तव्हां सिंधी अॼु बि मुछ वटे हिते बीठा सेक्टर जे भरिसां, त इहो सिंधी आहे, इहो वॾो किरदारु आहे सिंधियुनि जो। त गोलियुनि जी गूंज में बि नारा नींहं जा, ऐं उते नाराज़ जाथे ते दहशतगर्दनि जो गढ़ हुयो हुई। सिंधियुनि जी हिकिड़ी शाहूकार दिलेर तारीख़ बहादुर तारीख़ रही आहे। त ही जेके मूं गॾिजाणियूं कयूं, मुंहिंजो गलो बि शायदि साथ नथो ॾे, निंड पूरी न आहे छॾी। ऐं ही जेके तव्हां हिते दोस्त आया आहियो, उन्हनि जे मां घरनि ते वञी पहिरें पई हथ ॿधी तव्हांखे सिंध जो वास्तुरी हिते घुरायो आहे, तव्हांखे जस हुजे। ऐं घणा माण्हू जज़्बात में अची चवनि पिया मुश्ताक सर की बशीर ख़ान जो ॿियो रूप आहे। चुप 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 ॿुधो, वरी चवनि था त मुश्ताक सर की शहीद बशीर कुरैशी जो सिक्कूं पियो लाहे। मुंहिंजा भाइरो, तव्हांजे जज़्बनि जी क़दुरु, पर मां बशीर ख़ान जे पेर जे मट बि न आहियां। मिसल त घणी आहे जेके बशीर ख़ान कुरैशी जा सिंध जी ख़िदमत जे लाइ धरती ते किरोड़े कदम खॼा। असां सभु सिंधी हर हिकु उन कदम जा कर्ज़दार आहियूं जेको उमिरि भर नथा लाहे सघूं। त मां कहिड़ी हैसियत थो रखां? त हिकु त इहो भेटण छॾे ॾियो, ॿियो त इहो त मुश्ताक सर की सिक्कूं छो लाहे? तव्हां सभु अहिड़ो किरदारु अदा कयो त बशीर ख़ान जूं सिक्कूं सभु लाहियो। इहा भेटा न ॾियो, अमल कयो। माण्हुनि हमेशह ही जेके अॼु तव्हां असांखे धारियो त चलो ललकारे पियो, ॿुधो था? हथ मथे करे ॿुधायो, ॿुधो था न ॿुधो था? ही धारियो त तव्हांजी अख में कंडो ई आहे, पर जेके वॾनि फ़रिश्तनि जे चवण ते सियासत करण आहे सिंध जे नाले ते, जॾहिं तव्हां उन्हनि जूं नियतूं सम्झी उन्हनि खे रद्द कयो त वरी टीवी चैनल संभालियो। अॼु तासुब में मुश्ताक सर जे बुग़्ज़ में नथा ॾेखारनि, इन्हनि ते बि लानत विझो। पंहिंजनि भाइरनि ते, सिंध जे गदारनि ते हथ खणी भरिसां वेठा तो हिते रहंदा तो डिफेंस में। सिंध जे गदारनि ते हथ खणी सोशल मीडिया, अच्छा मासां बि अथव फेसबुक ते इहे माण्हू, हथ खणी सिंध जे गदारनि ते। हाणे ॿुधो, हाणे ॿुधो, तव्हांजो कामयाब आहे ऐं मुंहिंजो ईमान हमेशह कामिल रहियो आहे। अलाह साईं अहिड़ी का बरकत ॾिनी आहे, पैसो त मिलंदो ई मिलंदो आहे, पर जंहिं बि कम में हथ विझंदो आहे अलाह साईं मूंखे सोभारो कंदो आहे। अलाह जा किरोड़ एहसान। त मुंहिंजी तकरीर खां पहिरियों पोयों जीअं हस्बे रिवायत ईंदा आहिनि ब्यूरोक्रेट, असिस्टेंट कमिश्नर साहिब बि आयो, SP साहिब बि आयो। मूंखे कन में चए थो चांहि छा थो? मां चयो सिंधियुनि जा हक़। चई चांहि छा थो? मां चयो डोमिसाइल रद्द। ॿियो छा थो चाहे? मां चयो धारनि खे नेकाली। ॿियो को मुतालबो न। त चवनि पिया असां ॻाल्हाइण आहियूं। मां चयो तव्हां पाण कूड़ा डोमिसाइल जारी कनि, तव्हांजी छा आहे? तव्हां वटि मैंडेट ई न आहे त छा थो चए? पोइ छा कयूं? मां चयो AC मां कढी आहे इमरान खे, वॾा पेट कयूं वेठा अचनि, ॿाहिरि अचनि। ॾिसो इस्लामाबाद में जॾहिं इमरान ख़ान धरणो हुयो, जॾहिं वज़ीर आज़म न हुयो, असांजे मुल्क में अजीब रिवाज आहे, जेको PTV जी दीवार टपी भंजड़ा करे वज़ीर आज़म थी वेंदो आहे। पोइ असां ॾिसो केतिरो भरिसां बीठा आहियूं, थियणो थो छा वज़ीर आज़म? हाणे इहो फ़ैसिलो हुकुमरान खे करिणो आहे, त पुरमन रही करे असां जूं ॻाल्हियूं ॿुधो था त या लॻूं असां वज़ीर आज़म जे कॾहिं। पोइ आइनी हक़ आहे असां वटि बि, पोइ असां वटि जवाज़ आहे। जेकॾहिं भंजड़ा करण ते तव्हां ॿुधणु चाहियो था त पोइ असां बि वज़ीर आज़म थियण लाइ तयारु आहियूं मुस्तक़बिल में। पोइ असां बि वज़ीर, इहो मुराद सईद, इहो फैसल वावडा, इहो अली ज़ैदी भंजड़ा करे पोइ वज़ीर थिया अथव। असां सिंधी पुरमन आहियूं, अदम तशद्दुद जा पैरोकार आहियूं, असांजा वॾड़ा दर्श पिया ॾियनि। त भलो इन में आहे
अचो असांखे ॿुधो, असांजी दावनि आयो, असां सां इंसाफ़ कयो, पंहिंजे मुहाजिरनि अॻवानी पठाणनि जा साथारी न बणो। हाणे वेठा मुशावरत था कयो त कयूं छा। ऐं मुश्ताक सर की जिन्हनि खे बि ख़बर अथव आया हूं त ईअं न वेंदासीं न। जॾहिं असां ओ मुला जेको खिलाईंदो आहे उन चवाणी पैकेजिस वारा माण्हू पैकेज वठंदासीं सिंध जे लाइ। अॼु वठंदो पैकेज? हथ खणी ॿुधायो। डिस्टेंस मेंटेन करो, समाजी विथी, मास्क हिते विरायो दोस्त, ॾियो मास्क ॾियो। अदा सभु पाण में वॉलंटियरली हे वठो मास्क, हिकु हिकु दफ़ो पाण विरायो, 50 तो हिकु दफ़े में, संगत में पुरमन तरीक़े सां विरायो, डिसिप्लिन सां। हेॾे ॾे पाणी वारो जुनैद काथे आहे? ॾियो पाणी। निज़ामुद्दीन भाई हेॾे अचो। निज़ामुद्दीन मूंखे न ॾे, हुननि खे ॾे। दे दो मां डब्बो। अदा मास्क पायो, मास्क पायो। ॿुधो मास्क जो फ़ाइदो छा? छॾो किरोना खे, मता भंडरा करणी पए त तव्हां चहिरा न ईंदा, ॻोल्हे न लभंदा तव्हांखे। पायो ये वरी ॿुधो ये वरी 13 केस मां अकेलो बर्दाश्त कंदुमि। तव्हां रिलैक्स मुछ वटि बि मां वेठो, मुंहिंजी गारंटी आहे। हाणे त जेल जो ख़ौफ़ बि ख़तम थी वियो, हाणे वधीक मुर्स थी विया। हिननि वरी ग़लती कई जेल मोकिले। मूंखे ख़बर न हुई त चिकन पीस भी जेल में मिलंदा। मां अटे वारी चकी पियो ॻोल्हां, न हुई अंदरि। रुगो रहीम शाह जूं दाऊं ॿुधण मां जेल में 9 महीना। ये डब्बा पोइ ते मोकिलो मास्क जा प्लीज। पाण में क़ौमी बदी जो सबूत जो हिक ॿिए जो ख्याल कयो। मास्क पायो सभु। यार हाणे ख़बर अथव सभिनि खे तासुब परस्त उर्दू मीडिया जी हेडलाइन पहिरियों ॿुधायो तो शाम 6 बजे ॿुधजो त सिंध हुकूमत ने साईं सरकार ने छा चईंदा लानत साईं सरकार ने अपने सिंधियों को SOP के बगैर रेड जोन में आने की इजाजत दे दी। हेडलाइन हल दो। मां त चेंदो इन्हनि जूं निंडरूं ख़राब थियनि, भली जीअं बि हलाइनि। वरी छा चईंदा त रेड जोन में कलम 144 की सरेआम खुला खिलाफ वर्जी की गई। मां चवां तो भाई दहशत पखेड़ो था ख़बर वाला जीअं बि हलायो ख़बर। 1 मिनट पकड़ो मां मास्क पाया। अदा मुंहिंजा नारा न हणो, मां कम को हलियो वेंदो, मां नारा हणंदो मुंहिंजो। मां बि वरी ख़बर तो लीडर न थी वञा, मज़ाक में न कयो। अदा मास्क पाता सभिनी। अदा इरफान अली जी मोबाइल गुम थिया। अदा इरफान वटि मोबाइल न आहे, उहो हिते स्टेज वटि हिनजो भाउ तो सॾु करे 100 रुपयो ॾींदुसि ख़र्ची पापड़ खाइण जे लाइ। त हाणे मास्क पातो, ख़ामोश थियो। हाणे थोरो डिस्टेंस कयो, थोरो फ़ासिलो कयो, पोइ ते वञो। थोरो पोइ ते थियो, सभु ॾिसनि था तव्हांखे, पोइ ते थियो। त मूंखे मैसेज आयो आहे त तव्हांजा मुतालबा छा आहिनि। मां चयो 6 ॾींहंनि खां सिंध में भाउ भड़कियल आहे, अञा तव्हांखे मुतालबा ई ख़बर न आहिनि। एॾी कन लाटार सिंध जे हक़नि खां। असांजा सिंपल मुतालबा आहिनि, सादा। को मुश्ताक सर की या हिन धरणे में शरीक हज़ारे गैरतमंद पुट तव्हां को ॿाहिरनि जूं पंहिंजूं नौकरियूं वठण न आया आहिनि।
ही सिंध जे पुटनि खे हक़ ॾियारण जे लाइ बग़ैर सियासी झंडे जे, बग़ैर सियासी सॾ जे, सिर्फ़ु हिकिड़े आम सिंध जे पुट मुश्ताक सरकी जे सॾ खे लबैक चई हिते पहुता आहिनि ऐं तेसि ताईं हिते वेठा हूंदासूं जेसि ताईं असांखे तसली ऐं ख़ातिरी अमली तौर ते नथी ॾे सिंध सरकार। ॿियो त 11 लख ट्वीट थियनि था। हाणे मज़ाक ॾिसो, गौर सां ॿुधो त जीअं तव्हां धारे खे दलील ॾेई सम्झायो पंहिंजे गलनि में, मोलनि में, घिटनि में, 11 लख ट्वीट थियनि था। असां मलीर बार जे गैरतमंद पुटनि, वकील बिरादरी, फैज़ समो साहब जेको खजानचिया बार जो, लुत्फुल्ला सीलरो साहब अगूणो जनरल सेक्रेटरी बार जो, सॼी संगत हिते पहुती आहे। वाइदे मुताबिक़ खेनि भलीका 14 समझण लाइ ताड़ियूं। त असांजा तमाम सादा मुतालबा आहिनि, मुख़्तसिर मुतालबा आहिनि त जेके बि जाली डोमिसाइल जारी कया विया आहिनि, जिन जी निशानदेही थी चुकी आहे, उहे फौरी तौर हिकु नोटिफिकेशन वसीले रद्द कया वञनि। हा या न? हथनि में सूर थो छा? रद्द कनि न कनि या पैसा खाधा अथऊं? हाणे जेकॾहिं उहे रद्द था थियनि, तव्हां थोरो कानूनी शयूं सम्झो त जिते उहे कूड़ा डोमिसाइल ऐं PRC इस्तेमालु थियूं आहिनि कानूनी घुर्ज ॾेखाव जे लाइ पूरो करण लाइ, त उहे उन्हनि ते नौकरियूं ॾिनियूं आहिनि धारनि खे, लोधलियनि खे। त जॾहिं उहे डोमिसाइल न थींदा त पाण मुरादो हज़ारे नौकरियूं बि ख़ाली थी वेंदियूं, उहे बरतरफ़ थींदा धारिया। थींदा न थींदा, थियणु घुरिजनि न। ऐं जॾहिं उहे नौकरियूं ख़ाली थींदियूं त उहे पाण मुरादो असांजे सिंध जे नौजवान खे असां नथा चऊं त मुंहिंजी पर्ची ते कंहिंखे नौकरी ॾियो, न, पर शफ़ाफ़ तरीक़े सां जेको असांजो नौजवान काम तालीमी क़ाबिलियत ते, अहलियत ते पूरो तोड़े त सभिनी खां पहिरियों हुनजो हक़ हुजणु घुरिजे। हुजे या न हुजे? त इहे 3 सिंपल मुतालबा आहिनि। ॿियो तमामु अहम ॻाल्हि थो ॿुधायां, जेके हिते उहे माण्हू जेके पठाणनि जी गच आबादियुनि में, तालिबान जी आबादी में, सिंधी कराची में रहनि था, उहे गौर सां ॿुधो। त अमेरिका में एहतजाज छाजो थो थिए, ख़बर आहे तव्हांखे? ख़बर आहे तव्हांखे? न, हिकिड़ो स्याह फार्म जंहिंजो कलर ॾाढो न चवंदा लियारी वारनि खे मुश्की कलर जा जेके अमेरिकन आहिनि, ओबामा जा सोट, उहो हिकिड़ो स्याह फार्म जॉर्ज पुलिस तहवील में तशद्दुद में हयाती विञाए वेठो आहे, जंहिं सॼी अमेरिका खे जाॻाए छॾियो। 52 अमेरिकी रियासतुनि मां 40 रियासतुनि में माण्हू हज़ारे रोडनि ते निकितल आहिनि। हिकिड़े मावराए अदालत जेको अदालतुनि खां मथां पुलिस तशद्दुद में क़तल आहे, त जेके सिंधी हिते अगवानी पठान ऐं तालिबान जे पैरोकारनि जे घेरे में रहनि था, त छा असां सिंधी इरशाद रांझाणी जे क़तल ते उन हलकनि खां न पुछूं त असांजो को आहे न आहे हिते वाईवाल वारिस? जावेद भट्टी जे कातिल बाबति नथा पुछी सघूं असां? उस्मान मल्हार जे कातिल बाबति नथा पुछी सघूं? जावेद भट्टी जो भाउ बि मौजूदु आहे, हनीफ, उस्मान मल्हार जा भाउ बि हिते मौजूदु आहिनि। ऐं हिते असांजे माण्हुनि खे ॻोल्हे ॻोल्हे रोड ते मारे तमाशो थो बणाए वञे, ऐं पोइ बि असां पुरमन रहूं था, पोइ बि असां नथा निकिरूं। त तव्हांखे जाॻणो पवंदो।
तव्हां जीअं निकिता आहियो ये कराची में पंहिंजनि जी अमली मालिक जे लाइ निकिरणो पवंदो, निकिरंदा न निकिरंदा? त हाणे असां 10-15 मिंट वेट था कयूं, ॻाल्हाइण विया आहिनि। हो जीअं न इहो निकाह थींदो आहे, वकील वेंदा आहिनि अंदरि कुंवार ॾे लाइ घोट में, हाणे असां आहियूं घोटे था हिते, ठीकु आहे? हो पुछण विया आहिनि, वकील बि उन्हनि जा, मुला बि उन्हनि जा आहिनि। हाणे अलाह करे असांजो निकाह थिए अॼु, निकाह न बि थियो न अदालती परणो कंदासीं अॼु साम्हूं अदालत कंदो, वकील बि बीठा आहिनि कंदो। ऐं ख़बर अथव हुन ते घणा ख़र्च थींदा आहिनि? 1500 अगरि वकील हराम पाई न कनि, टोटल 1500 ख़र्चा भरंदासीं 1500, पर अॼु न भरंदासीं। लुत्फुल्ला चए थो उहो बि फ्री कंदासीं। त 10 मिंट सब्र था कयूं, ॾिसूं छा थो नियापो खणी अचे असांजो हितां जो असिस्टेंट कमिश्नर SP साहब। त 10 मिंट थोरो सब्र कयो, वियो, 10 मिंट खां पोइ वरी मां स्पीच कंदुसि। अदी सोब खे बि वेलकम चऊं था। सोब वाहिद मुंहिंजी भेण आहे, सभिनी खां पहिरियों हिमायत जो ऐलान करण लाइ ताड़ियूं। चले के